घोट की मौत से आला सिंध जे सलाहकार सैयद अली मुमताज़ ज़ैदी पारां ज़िले काउंसिल हाल मीरपुर माथिल में खुलियल कचहरी मुनक़द कई वई। लोकल गवर्नमेंट अमलदारनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻी विया। शहरियुनि पारां तइलीम पब्लिक हेल्थ आपाशे रोड्स खाते ख़िलाफ़ शिकायतूं जमा कराई वई। खुलियल कचहरी में डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुनरानी ऐं रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला सिंध घोटकी फज़ल मोहम्मद शेख समेत तालीम सेहत लोकल गवर्नमेंट रेवेन्यू पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग आपाशी ज़राअत सोशल वेलफेयर जे अमलदारनि शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शहरियुनि लोकल गवर्नमेंट जे अमलदारनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। सफ़ाई सुथराई जे फुक़दान, यूनियन काउंसिल्स में तरक़ियाती कम न थियण ऐं मुलाज़िमनि पारां पघारूं ऐं पेंशन में ग़ैर क़ानूनी कटौती के ख़िलाफ़ शिकायतूं जमा कराई वयूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे शहरियुनि पारां स्कूल जे उस्तादनि, फर्नीचर ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट बाबति पिणु शिकायतूं जमा करायूं। मुहतसिब आला सिंध जो इदारो बग़ैर कंहिं वकील जे सीधी रीत अवामी शिकायतुनि ॿुधी उन जो अज़ालो करे थो। ज़िले घोटकी वासियुनि जूं शिकायतूं जमा कयूं आहिनि, जंहिंजे अज़ाले लाइ लॻापियल इख़्तियारनि खे हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। मुहतसिब आला सिंध जे सलाहकार खुलियल कचहरी दौरान लॻापियल खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई त ज़िले सतह ते हल थियल जहिड़नि मसइलनि खे हिकु महीने अंदरि हल करे रिपोर्ट फ़राहम कई वञे। हिकु शहरीअ पारां अलायंस शुगर मिल ख़िलाफ़ माहौलियाती गिदराण पखिड़ण बाबति शिकायत जमा कराई, जंहिं ते सलाहकार संदसि शिकायत जे अज़ाले लाइ माहौलियाती तहफ़ुज़ वारे खाते खे हिदायतूं जारी कंदे रिपोर्ट तलब करे वरिती। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।